नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां सनधड़ी का खबर ॾींदा रहूं। तालुका सनधड़ी में बंद पयल 200 स्कूलन के खोलराइण जे निशांधही करण लाइ तहरीक इंसाफ मीरपौरखास जे अॻवाणन जा बंद पयल स्कूलन जा दौरा यूसी सनधड़ी, यूसी फुलाडियो, हिंगोरनो टाउन जे मुख़्तलिफ़ स्कूलन जा दौरा कया विया ऐं उते जे ॻोठाणनि सां मुलाक़ात कई वई। इन मौक़े ते पीटीआई अॻवान आफ़ताब कुरैशी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हींअर ॾिसो त तालुके सनधड़ी में रुगो हींअर आया आहियूं, असांखे ख़बर पई त 470 स्कूल बंदि पिया आहिनि। माना हीअ त सफ़ा बिल्डिंग ख़तमु आहे। जेका सुठा स्कूल आहिनि, जेका बिल्डिंग सही आहे, हुन में बि तालीम कोन्हे। हिकिड़े स्कूल में तक़रीबन 150 ॿार आहिनि उते, पर तालीम जी सहूलियत सां महरूम आहिनि। शायदि सिंध गवर्नमेंट जी इहा नाहिली आहे। सिंध गवर्नमेंट जी जेको आहे इहे इंसान दुश्मनी आहे, माण्हू सां दुश्मनी आहे, जेके हू ग़रीब ॿारनि खे स्कूल जी तालीम सां महरूम रखनि था। हीअ सिंध गवर्नमेंट जी साज़िश जे तहत हीअ स्कूल बंदि पिया आहिनि। केॾांहुं विया हिते जा टीचर, केॾांहुं विया हिते जा जेको कांबूरा जेके आहिनि MP जेका ठाहिया आहिनि। हींअर इंतिखाबात में हिते जेको पीपल्स पार्टी जो MP आयो आहे, हुननि खां पोइ इलेक्शन खटण खां पोइ हिकिड़ी दफ़ा बि हुनखां पुछो त हिते चकर लॻायो त हिते हालत माण्हुनि जी ॾिठी आहे त कहिड़ी पोज़ीशन आहे हिते। स्कूल जेको आहे, तालीम जेको आहे, इंसान जे लाइ सभिनीनि खां वधीक जेको न ज़रूरी हूंदी आहे। तालीम इन्हनि जो बुनियादी राइट्स आहे। अगरि उहो बि नथा ॾेई सघे त पोइ हिननि जो गवर्नमेंट में वेहण जो को हक़ कोन्हे। हीअ नंढनि ॿार, हिननि जो कहिड़ो क़सूरु आहे? हिननि जो फ्यूचर जो सुवालु आहे। असां सिर्फ़ु इहा कमु खणी आहियूं त जेके बि ॿार आहिनि, स्कूल जेके ताला लॻा पिया आहिनि, जंहिंजूं बिल्डिंग्स कोन्हे, गवर्नमेंट खे इहा ई आहे त माना ॿारनि में खे तइलीम न मिले, हुननि में शऊर न अचे, उहे साॻुणी ई असांखे सपोर्ट कनि। इन लाइ अॼु असांजी PTI जी क़यादत आई आहे। इहो इनशाला असीं जेको आवाज़ु आहे ऐवाननि ताईं पहुचाईंदासीं इनशाला। त तालीम त पाकिस्तान तहरीक इंसाफ जो हमेशह पहिरीं ई रहियो आहे त तालीम जे हवाले सां। हिकिड़े त असांखे स्कूल ॾिनो वञे, मास्तर ॾिनो वञे, स्कूल जी बिल्डिंग पाण ॾिसो पिया हर हाल जे लाइ नाकार आहे ऐं असांजा बच्चा छा ते पढ़नि। असांजो इहो मेन मसइलो आहे। असांखे उस्ताद ॾियो, टीचर ॾियो, स्कूल जी मरम्मत करे ॾियो, फर्नीचर ॾियो, उस्ताद ॾियो, टीचर ॾियो। असीं तइलीम खां महरूम आहियूं। असींजो बिल्डिंग ॾिसो था त पहिरियां बि आया ई त तव्हांखे उस्ताद ॾींदासीं, पर असांखे उस्ताद मिलियो ई कोन्हे। सिर्फ़ु 2 साल थी विया आहिनि। असांखे उस्ताद ॾियो, असां तइलीम खां महरूम आहियूं। असीं ग़रीब माण्हू, असांखे उस्ताद ॾियो, असां टीचर ॾियो, असीं पढ़ाई स्टार्ट करायूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।